दरियाखान मरी भरिसां ॻोठ हाजी जलाल लाशारी में बरसात मुतासिरनि जी वाहर न थी सघी। बरसात मुतासिर खुलियल आसमान हेठां बेयारो मददगार बुखूं काटण ते मजबूर बणियल आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर कादिर बख्श लाशारी। जी कादिर बख्श, छा तफ़सीलात आहिनि? जी, दरियाखान मरी भरिसां ॻोठ आहे हाजी जलाल लाशारी, जंहिंमें बरसात मुतासिरनि जी वाहर न थी सघी आहे। बरसात मुतासिरनि खुलियल आसमान हेठां बेयारो मददगार बुखूं काटण ते मजबूर थी विया आहिनि। अॼु सवें ॻोठाणनि पारां DC नौशारो फिरोज़ ऐं चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ निहटण उस में सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई आहे, जंहिंमें ग़ुलाम हैदर लाशारी, लिशमण भीर, ग़ुलाम मुस्तफ़ा लाशारी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में निहटण उस में एहतिजाज कयो वियो आहे। मुज़ाहिरनि जो चवणु आहे त बरसात तबाहकारियुनि में घर खां बेघर थी विया आहियूं, निहटण उस में खुलियल आसमान हेठां वेठा आहियूं। हिन महिल ताईं चूंडियल नुमाइंदनि ऐं DC नौशारो फिरोज़ AC मुख़्तियारकार समेत कंहिं बि असांजी मदद नाहे कई। जी कादिर, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अव्हां जी महिरबानी।